Riazi class now. Unit 3, lesson 27. Exercise number 3.4, मश्क ट्रेड आई 4, part 1. आऊं आहियां अवां जो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली, सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार। ॿारो पोइ लेक्चर में असां रेशनलाइजेशन यानी नातिक करण जे बारे में पढ़ी आया हुआसीं। अॼु असां हिन सबक में एक्सरसाइज नंबर 3.4 खे सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं। ॿारो हाणे हिते असां वटि पहिरियों नंबर क्वेश्चन आहे त रेशनलाइज दी डिनोमिनेटर ऑफ द फॉलोइंग, हेठियनि जे छेद खे नातिक बणायो। हाणे पहिरियों नंबर पार्ट असां वटि आहे त 1/2 प्लस √3। हाणे हिते ॾिसो हीउ जेको छा अथसि छेद जेको आहे उहो छा आहे सैड आहे, त असांखे हिन खे छा करिणो आहे, हिन खे नातिक अदद बणाइणो आहे। ठीकु आहे ॿारो, उन जे लाइ असां सभ खां पहिरियां छा लिखियोसीं, सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम लिखियासीं। ॿारो हाणे हिन खे कीअं असां नातिक अदद बणाईंदासीं हिन जे छेद खे। ॿारो असां छा कंदासीं, जो जेको छेद आहे असां उन जो पहिरियां कॉन्जुगेट मालूम करे उन सां ज़रब ऐं वंड करे वेंदासीं। त पोइ ॿारो हाणे हिन जो कॉन्जुगेट छा थींदो, हाणे हीउ छा आहे, हिकु साइड आहे, इन जो कॉन्जुगेट कीअं मालूम कबो आहे, जेको ॿियो टर्म हूंदो आहे उन जी असां साइन तब्दील कंदा आहियूं। हिते छा आहे प्लस, त पोइ इहा छा थींदी, इहा थींदी माइनस। ठीकु आहे, त पोइ असां उन सां हिन सॼे टर्म खे ज़रब ऐं वंड करे वेंदासीं। त पोइ हाणे अॻियों स्टेप छा थी वेंदो, अॻियों स्टेप असां वटि थींदो त इज़ इक्वल टू 1/2 प्लस √3 इंटू 2 minus √3 divided by 2 minus √3। ठीकु आहे ॿारो। हाणे असां छा कंदासीं त मथियनि खे पाण में ज़रब करे वेंदासीं, हेठियनि खे पाण में ज़रब करे वेंदासीं। ठीकु आहे ॿारो। त पोइ हाणे असां वटि अॻियों स्टेप थींदो त इज़ इक्वल टू मथियां पाण में ज़रब थींदा, जवाबु छा ईंदो, जवाबु साॻियो ईंदो त 2 minus √3। ठीकु आहे ॿारो। हाणे हेठि छा थींदो, हेठि इहे ज़रब में अची वेंदा, त 2 प्लस √3 इंटू 2 माइनस √3। अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे ॾिसो हीउ जेको मथियों टर्म आहे इहो हाणे फर्दर सॉल्व न थींदो, इहो सेम ई रहंदो। ठीकु आहे, बाक़ी हेठियों जेको टर्म आहे इहे पाण में ज़रब थी वेंदा। हिते तव्हां तवजो ॾियो, ॾिसो त हिते 2 पियो आहे, हिते बि 2, हिते √3 आहे, हिते √3 आहे, यानी ॿई टर्म साॻिया आहिनि, सिर्फ़ु छा जो फ़र्क़ु आहे, साइन जो फ़र्क़ु आहे ऐं ज़रब में ॿिया आहिनि। त कहिड़ो फार्मूलो हिते अप्लाई थींदो, जी हा बिल्कुलु, हाणे हिते हिकिड़ो फार्मूलो अप्लाई थी वेंदो, उहो आहे त a प्लस बी इंटू ए माइनस बी। इहो छा जे बराबरि थी वेंदो, इहो बराबरि थींदो त ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर जे बराबरि थी वियो। ठीकु आहे ॿारो। त पोइ हाणे असां वटि अॻियों स्टेप छा थींदो, अॻियों स्टेप थींदो त इज़ इक्वल टू मथियों टर्म साॻियो ई सेम 2 माइनस √3 अपान में हाणे छा थींदो, त हाणे ए जी जाइ ते छा आहे असां वटि आहे 2, यानी 2 जो स्क्वायर थींदो। हिते असां हिते लिखंदासीं त 2 स्क्वायर माइनस √3 जो स्क्वायर। हाणे असां हिनखे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं, मथियों सेम जो सेम ई रहंदो, त पोइ असां लिखंदासीं इज़ इक्वल टू 2 माइनस √3 अपान, हाणे 2 जो जॾहिं असां हिते स्क्वायर छॾींदासीं जवाबु छा अची वेंदो, हिन जो जवाबु अची वेंदो 4। त पोइ माइनस सेम ऐं √3 जो जॾहिं असां स्क्वायर छॾींदासीं जवाबु असां वटि छा अची वेंदो, हिन जो जवाबु अची वेंदो 3। ठीकु आहे ॿारो। त पोइ हाणे असां वटि अॻियों स्टेप छा बीहंदो, अॻियों स्टेप बीहंदो त 2 माइनस √3 हाणे अपान, यानी हेठि छा पियो असां वटि 4 माइनस 3, त चइनि मां 3 विया, त बाक़ी घणो बचियो असां वटि बचियो 1 ऐं पोइ असांजो इहो थी वियो आंसर। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां जेको छेद आहे उहो असां वटि हाणे नातिक अदद में अची वियो। ॿारो हाणे ॿियो नंबर जेको पार्ट आहे इहो तव्हां पंहिंजो पाण सॉल्व करण जी कोशिशि कजो। हींअर आउं टियों नंबर पार्ट सॉल्व करण जी कोशिशि कयां थो। ठीकु आहे ॿारो। हाणे उहो छा आहे, उहो आहे त 1/4 √3 माइनस 5 √2। हाणे सभ खां पहिरियों लिखियोसीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम। हाणे हिते बि असांखे छा करिणो आहे, हीउ जेको छेद आहे उहो छा आहे, उहो सरड आहे, असांखे इन खे नातिक अदद में तब्दील करिणो आहे। त पोइ हाणे असां छा कंदासीं, त हीउ जेको छेद आहे इहो सरड में पिलाए, त पहिरियां असां हिन जो कॉन्जुगेट लहंदासीं, पोइ जेको जवाबु ईंदो कॉन्जुगेट तौरु, त पोइ असां उन सां ज़रब ऐं वंड करे वेंदासीं। त पोइ हाणे हिन जो कॉन्जुगेट छा थींदो, ॿिए टर्म जी जस्ट असां साइन तब्दील कंदासीं। ठीकु आहे ॿारो। त पोइ उहो जो आंसर छा बीहंदो, उहो थींदो त 4 √3 प्लस 5 √2। ठीकु आहे, इन सां अॻे स्टेप में ज़रब ऐं वंड करे वेंदासीं। असां लिखंदासीं त इज़ इक्वल टू 1/4 √3 माइनस 5 √2 इंटू 4 √3 प्लस 5 √2। ॿारो हाणे जो कॉन्जुगेट इहो बीठो
उन सां ज़रब ई वंड करे वञणी आहे असांखे मथे ज़रब ॾींसीं हेठि असां वंड था ॾियूं प्लस 5/2 अहिड़े तरीक़े सां मथियां पंहिंजो पाण में ज़रब थी वेंदा हेठियां वरी पंहिंजो पाण में ज़रब थी वेंदा त पोइ हाणे असां वटि अॻियों स्टेप छा थींदो अॻियों स्टेप बीहंदो त इज़ इक्वल टू 4/3 प्लस 5/2 अपॉन 4/3 minus 5/2 into 4/3 plus 5/2 साॻी तरीक़े सां ॿारो मथियां टर्म जेके आहिनि उहे सेम ई रहंदा छाकाणि त हीअ हाणे हिते जोड़ थींदा बिल्कुलु बि न छाकाणि त √3 पियो आहे हिते √2 पियो आहे हा जेकर अंडरवुड जे अंदरि साॻिया टर्म हुजनि हा साॻिया नंबर हुजनि हा त पोइ असां उन्हनि खे जोड़ करे पिए सघियासीं पर इहे हाणे जोड़ न थींदा त उहे सेम ई रहंदा त पोइ असां लिखी वेंदासीं त अॻे स्टेप इज़ इक्वल टू 4/3 प्लस 5/2 हेठि सां छा थींदो हाणे ॿार तवजो ॾियो हिते ॾिसो त टर्म साॻिया सिर्फ़ु साइन जो फ़र्क़ु आहे ज़रब में पिया आहिनि त हाणे हिते हिकिड़ो फार्मूला अप्लाई थींदो उहो कहिड़ो फार्मूला आहे उहो फार्मूला मां पढ़ी आया आहियो त a प्लस बी इंटू a माइनस बी छाजे बराबरि थींदो आहे इहो थींदो आहे a स्क्वायर माइनस बी स्क्वायर जे ठीकु आहे ॿारो त पोइ हाणे असां छा कंदासीं त a जे बराबरि छा आहे इहो आहे त 4/3 त पहिरियां असां इहो लिखी था वञूं त a जो स्क्वायर थींदो त 4/3 होल स्क्वायर माइनस हाणे हिते छा थींदो त इहो थींदो त 5/2 होल स्क्वायर ॿारो अहिड़े तरीक़े सां हाणे असां इनखे फर्दर सॉल्व करण जी कोशिशि था कयूं त हाणे हिते असां वटि अॻियों स्टेप छा थींदो अॻियों स्टेप थींदो त इज़ इक्वल टू मथियां टर्म सेम 4/3 प्लस 5/2 ये टर्म सेम रहंदा बाक़ी हेठि हाणे ॿारो तवजो ॾियो ॾिसो हाणे चेन जे मथां स्क्वायर आहे ठीकु आहे त इन जो जवाब छा बीहंदो 4 चौंग 16 हाणे उन सां गॾु ज़रब में छा पियो आहे √3 खे जॾहिं छॾींदासीं जवाब छा अची वेंदो इन जो जवाब अची वेंदो 3 त पोइ असां हिनखे लिखंदासीं त ज़रबिया 3 माइनस ॾींदासीं असां हिते साॻी तरीक़े सां हिते 5 जो स्क्वायर कंदासीं जवाब असां वटि अची वेंदो 25 ॿ जो जॾहिं असां √ छॾायोसीं जो जवाब अची वियो 2 ठीकु आहे ॿारो अहिड़े तरीक़े सां हाणे असां अॻियों स्टेप छा बीहंदो अॻियों स्टेप बीहंदो इज़ इक्वल टू 4/3 प्लस 5/2 3 48 माइनस ॿी 25 50 ठीकु आहे ॿारो त पोइ हाणे जो जवाब छा बीहंदो जवाब असां वटि बीहंदो तवजो ॾियो हाणे हेॾां त 4/3 प्लस 5/2 हेठि 48 आहिनि प्लस 4 ऐं 50 आहिनि माइनस 4 त डिफरेंस छा थो बीहे माइनस जो 2 त पोइ असां माइनस हिते पहिरियां रखी सघूं था जी हा बिल्कुलु ऐं 2 था रखी छॾियूं हेठि इहो असांजो छा थी वियो आंसर अहिड़े तरीक़े सां ॿारो हींअर क्वेश्चन नंबर चोथों ऐं पंजों तव्हां पंहिंजो पाण करण जी कोशिशि कजो असां हींअर 6 नंबर क्वेश्चन सॉल्व करण जी कोशिशि कयूं था हाणे 6 नंबर क्वेश्चन असां वटि छा आहे उहो आहे त √13 प्लस 3 अपॉन √13 माइनस 3 त सभ खां पहिरियां असां लिखियोसीं सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम लिखियासीं त पोइ हाणे असां वटि अॻियों स्टेप छा थींदो अॻियों स्टेप थींदो इज़ इक्वल टू √13 प्लस 3 अपॉन √13 माइनस 3 त पोइ हाणे हिते असां छा कंदासीं जेको हिन जो कॉन्जुगेट बीहंदो छेद जो उन सां ज़रब ई वंड करे वेंदासीं त पोइ हिन जो कॉन्जुगेट छा बीहंदो छेद जो हिते छा आहे √13 माइनस 3 त पोइ हिन जो कॉन्जुगेट वञी थो बीहे त √13 प्लस 3 उन सां ज़रब ई वंड करे वेंदासीं लिखंदासीं त √13 प्लस 3 डिवाइडेड बाय √13 प्लस 3 त पोइ ॿारो हाणे हिते असां वटि अॻियों स्टेप छा थींदो हाणे हिते मथियनि खे पंहिंजो पाण में ज़रब कंदासीं हेठियनि खे पंहिंजो पाण में ज़रब कंदासीं पर हाणे हिते हिकिड़ी ॻाल्हि तव्हां इहो सोचींदव त √13 प्लस 3 जेके हिते पिया आहिनि त हिते हेठि बि पिया आहिनि इहे पंहिंजो पाण में ख़तमु थी सघनि था जी हा बिल्कुलु पर हिते असां ख़तमु कोन कंदासीं छाकाणि त असांखे छेद खे छा बणाइणो आहे असांखे रेशनलाइज़ बणाइणो आहे उनजे करे असां जेकॾहिं असां हिनखे ख़तमु कंदासीं त हीअ जो छेद आहे उहो छा थींदो रेशनलाइज़ न थींदो इन जे करे असां हिनखे ईअं न कंदासीं त पोइ हाणे असां अॻियों स्टेप छा बीहंदो मथियनि खे पंहिंजो पाण में ज़रब कंदासीं हेठियनि खे पंहिंजो पाण में त असां हीअ जेको √13 आहे इनखे खणी पर एन टर्म सां ज़रब करे वेंदासीं
उन खां बाद में वरी जेको आहे 3 आहे खणी असां इन टर्मनि सां इनखे ज़र्ब करे वेंदासीं त पोइ लिखंदासीं इज़ इक्वल टू अंडर 13 खयोंसीं पहिरियनि टर्मनि सां ज़र्ब कंदासीं लिखंदासीं त अंडर 13 प्लस 3 वरी प्लस 3 खयोंसीं त पहिरियां सां ज़र्ब करे वेंदासीं अंडर 13 प्लस 3 सां अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे हेठि असांखे हिते छा करिणो आहे असां हिन ज़र्ब में पहिरियां रखे था वञूं हाणे इहो थियो अंडर 13 माइनस 3 अंडर 13 प्लस 3 ॿारो हाणे हेठि ॾिसो तव्हांखे छा पियो नज़र अचे त टर्म साॻा आहिनि सिर्फ़ु साइन जो फ़र्क़ु आहे ऐं उहे छा में पिया आहिनि ज़र्ब में त पोइ हिते अहिड़ो को फार्मूला आहे अप्लाई थींदो जी हा बिल्कुलु आहे उहो आहे त हाणे ॾिसो हेठि साण कीअं आहे हेठि साण हिन तरीक़े सां आहे त ए प्लस बी इंटू ए माइनस बी छाजे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर जे त पोइ ॿारो हाणे हिते असां वटि अॻियो स्टेप छा थींदो अॻियो स्टेप असां वटि थींदो त ॾिसो हाणे जॾहिं मां अंडर 13 खे अंडर 13 सां ज़र्ब कंदुसि जवाब छा बीहंदो इन जो जवाब अची बीहंदो मूं वटि अंडर 13 होल स्क्वायर पर मां जॾहिं हुन जो होल स्क्वायर छॾियां त जवाब अची वेंदो 13 त पोइ हाणे मां डायरेक्ट लिखी थो छॾियां त 13 इज इक्वल टू 13 ऐं जॾहिं मां अंडर 13 खे 3 सां ज़र्ब कंदुसि जवाब छा बीहंदो जवाब बीहंदो त प्लस 3 अंडर 13 ठीकु आहे ॿारो साॻे तरीक़े सां हिते बि ईअं थींदो त जॾहिं मां टिनि खे खणी अंडर 13 सां ज़र्ब कंदुसि जवाब छा बीहंदो प्लस 3 अंडर 13 जॾहिं हाणे हिते मां 3 खणी 3 सां ज़र्ब कंदुसि जवाब छा बीहंदो जवाब बीहंदो 9 हाणे हेठि सां ॾिसो छा थो थिए हेठि सां जवाब बीहंदो त ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर त ए जो मूल छा आहे त ए जो मूल आहे अंडर 13 मां लिखी थो वञा त अंडर 13 होल स्क्वायर ऐं बी जो मूल घणो आहे 3 त 3 जो होल स्क्वायर त ॿारो हाणे असां वटि अॻियो स्टेप छा बीहंदो अॻियो स्टेप बीहंदो त हाणे ॾिसो हेॾे तवजो ॾियो 13 ऐं 9 घणा थिया 13 ऐं 9 वञी था बीहनि 22 त पोइ असां लिखंदासीं त 22 प्लस हाणे हिते ॾिसो अंडर हिते 13 आहे हिते अंडर 13 आहे यानी ये जोड़ थी सघंदा जी हा बिल्कुलु त हिते 3 पियो आहे 3 त 3 3 घणा थिया 6 लिखंदासीं त प्लस 6 इंटू अंडर 13 ठीकु आहे ॿारो त पोइ हाणे असां हिनखे फर्दर सिंप्लीफाई कंदासीं ॿारो जॾहिं असां अंडर 13 जो होल स्क्वायर छॾाईंदासीं जवाब छा अची वेंदो 13 ऐं 13 जवाब अची वियो ठीकु आहे ॿारो माइनस जी साइन सेम ऐं 3 जो स्क्वायर छॾियासीं त जवाब आयो 9 त पोइ ॿारो हाणे हिते असां अॻियो स्टेप थींदो इज इक्वल टू 22 प्लस 6 अंडर 13 हेठि छा आयो 13 मां 9 विया बाक़ी असां वटि बचियो 4 इहो थी वियो असांजो आंसर अहिड़े तरीक़े सां ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो वरी मिलंदासीं नए सबक़ में तेसीं ताईं अलाह भाई।